नाज़रीन खे अहम ख़बर का आगाह कंदा हलूं त पंगरियों ऐं आसपास में शदीद बरसातुनि जे करे सवे ॻोठनि में अञा ताईं पाणी बीठल आहे। ॻोठ पुन्हू ख़ान खोसो में अता मोहम्मद खोसो जे घर जी छित धमाके सां किरी पई, जंहिं जे नतीजे में 50 वरियनि जी मिसमात लाला ज़ाल अता मोहम्मद खोसो दॿिजी फोत थी वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर सजाद खोसो मूजिबि हलंदड़ बरसात ऐं सिम नालियुनि जे पाणी ॻोठ पुन्हू खोसो खे घेरे छॾियो आहे, जंहिं करे कचा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। ॻोठाणनि जी दहां ते आसपास जे ॻोठाणनि 1 कलाक जी कोशिश बाद औरत खे ॿाहिरि कढियो। अफ़सोसनाक वाक़े बाद घर में कोहराम मची वियो, जॾहिं त मिसमात लाला जो मढ़ बि रस्तो न हुजण जे करे संदसि मढ़ पाणी मां खंयो वियो। नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त हलंदड़ बरसात ऐं सिम नालियुनि जे पाणी ॻोठ पुन्हू खोसो खे घेरे छॾियो आहे, जंहिं करे कचा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। ॻोठाणनि जी दहां ते आसपास जे ॻोठाणनि 1 कलाक जी कोशिश बाद औरत खे ॿाहिरि कढियो। अफ़सोसनाक वाक़े बाद घर में कोहराम मची वियो, जॾहिं त मिसमात लाला जो मढ़ बि रस्तो न हुजण जे करे संदसि मढ़ पाणी मां खंयो वियो।